बी खबर से शेयर कंदासीं। छठो मां घारो लग पुलिस मुक़ाबलो थियो आहे। ज़ख़्मी हथियारबंद समेत एक फोरू गिरफ्तार थियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। घारो लग पुलिस मुक़ाबलो, ज़ख़्मी हथियारबंद समेत फोरू गिरफ्तार थिया। पुर जे इरादे सां बीठल हथियारबंदनि सां पुलिस मुक़ाबले ऐं फायरिंग जी ॾे वठि थी। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। महबूब बिरोही रिपोर्टर छठो टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी महबूब बिरोही। जी घारे वेझो मुक़ाबिलो थियो आहे हथियारबंदनि विच में। घारे जे भरिसां बाबड़ा रोड ते ॿुधायो वञे थो जेका पुलिस मुताबिक़ हथियारबंद जेके फुर जे इरादे सां बीठल मोटरसाइकिल ते हथियारबंद जिन वटि हथियार मौजूदु हुआ, पुलिस खे ॾिसंदे पुलिस खे फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे करे पुलिस जे मोबाइल खे गाॾी गोलियूं लॻियूं आहिनि। पुलिस जे जवाबी फायरिंग में हिकु जवाबदार जेको आहे ज़ख़्मी हालत में पकड़ियो वियो, जंहिंजी सुञाणप आशिक़ुर कामरान मौजर तो कई वई आहे, जंहिंजो ॿियो साथी आहे शेर मोहम्मद ख़ासि अली, उनखे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। ॿिन्ही खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ज़ख़्मी जेको आहे जवाबदार आशिक़ुर कामरान मौजर, उनखे घारो अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जिते दाख़िल कयो वियो आहे, छाकाणि जो उनखे हिकु जंग में गोली लॻी आहे। उन्हनि वटां पुलिस एसएचओ घारो मुमताज़ दोही सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उन तस्दीक कई आहे त ॿई जवाबदार जेके आहिनि पुलिस हथु करे वरिता आहिनि। हिकु ॼणो ज़ख़्मी हालत में आहे। उन्हनि वटां ॿ हथियार हथु कया विया आहिनि, जिन में हिकु पिस्टल, हिकु बिग माउज़र ऐं 125 मोटरसाइकिल बरामद कई वई आहे। पुलिस जी दावा साम्हूं अचे पई त ठटे सिजावर ज़िलनि अंदरि ख़ासि तौर ते लाल वारे पटी में ॿई फोरू जेके आहिनि हिकु वॾे गुरू जा साथी आहिनि, जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते रोडनि ते रोड ब्लॉक करे राति जे वक़्तु फुरू कंदा रहिया आहिनि। इन्हनि जे फुरनि जे दौरान केतिरे माण्हू जेके आहिनि घारो आहे, दाबेची वारा इलाइक़ा आहिनि, साकरो रोड आहे या सिजावल वारे इलाइक़नि में माण्हू ज़ख़्मी थींदा रहिया आहिनि। फुर दौरान उन्हनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मज़ामत माण्हुनि खे ज़ख़्मी कंदा रहिया आहिनि। उन्हनि वधीक अहम इंकशाफ कया आहिनि। केतिरनि ई ॾींहंनि में उन्हनि जे मुलवस हुजण जा जेके पुलिस जेके आहिनि रिकॉर्ड पूरा हथु करे वरिता आहिनि। जी वॾी महिरबानी महबूब बिरोही तफ़सील ॾियण जे लाइ। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं।